जमो थियासी। अल्लाह मालिकुल मुल्क खालिक कायनात जे दर दुआ है अल्लाह असां सभनी जे दिल जे मुरादुन के पूरो फरमाए। सब चो आमीन। हुआ तवां जी महफिल हर साल रबीउल अव्वल शरीफ में महबूबन जे मिलाद जे महीने में थींदी आहे, पर रबीउल अव्वल शरीफ में जलसा घणा हुया, इन जे करे दोस्त के अर्ज कयूं त हाणे इंशाअल्लाह रबीउल अव्वल जो जलसो रजब शरीफ में रखंदासीं। असां अहले सुन्नत व जमात जे लाइ महीना महबूब जो मिलाद आहे। ये ना है तो रबीउल अव्वल में मिलाद पढ़ियोसीं त वाह वाह, बाकी 12 महीना नबी के विसारे छॾींदा आहियूं। सुन्नी जे दिल मां कॾहिं महबूब मुस्तफा जो नालो विसरंदो न आहे। सूरत नजम जी हिकड़ी मुबारक आयत हिन फकीर तिलावत कई, जंहिंमें अल्लाह रब्बुल इज्जत मदीने वारे साईं जो शान ऐं मर्तबो बयान फरमायो आहे। वरी जो सुभान अल्लाह। लाउड वारा आवाज वधाई, जनरेटर जो आवाज अञा वधीक आहे, तुंहिंजो आवाज घटि आहे। सुभान अल्लाह। आवाज बि कंजूस न थी, अल्लाह मदीनो ॾेखारींदई। आमीन माशाअल्लाह। सुभान अल्लाह। मुझे दिलबर नबी के अल्लाह ताला सरतापा सरापा शान वारो बनाए मोकिलियो आहे। ने अखा चोटी ताईं मुझो दिलबर नबी कायनात में सब का बेमिसल बेमिसाल बणजी आयो है। सुभान अल्लाह। मुझे दिलबर नबी जो ॾियण ऐं वठण भी बेमिसाल है। हरि जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कायनात में एड़ी का जात पैदा न थी, दुनिया कुल कायनात में एड़ो को इंसान पैदा न थियो, एड़ो को अल्लाह जी मखलूक में का मखलूक पैदा न थी जेका मुझे महबूब मुस्तफा जहड़ी छा पर मिसल बणजी सके, मिसाल बणजी सके। तुझो मुझो दिलबर नबी हर गाल में कुल कायनात में सब का बेमिसल बेमिसाल है। कंहिंजे लाइ मिसाल ठहंदो आहे न बा, हे हिन जी सूरत जहिड़ो पंहिंजे पीउ जहिड़ी हुजे, ईअं चवंदा आहियूं न, शिकिल में पीउ जहिड़ो आहे। अब हे शहर फलाणे शहर जहिड़ो लॻे पियो, हे फ्रूट हिन जो ज़ाइको फलाणे फ्रूट जहिड़ो लॻे पियो, हिन मानी जो ज़ाइको फलाणे ॾींहुं जेका मानी खाधी असीं उन जहिड़ो ज़ाइको महसूस पियो थिए, हिन हमरा जी तबियत फलाणे माण्हू सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। ईअं मिसाल ॾींदा आहियूं। इहो असां दुनिया वारनि जे लाइ मिसाल ॾींदा आहियूं, पर मुझे दिलबर नबी जो को मिसाल ही जमीन ते कोने। सुभान अल्लाह। बेशक। वरी जो सुभान अल्लाह। ये चवंदो बाबा महबूब सुना फिलाने जहिड़ा या हिन जहिड़ा थी सघनि था, हे फिलाणो हेतिरो सखी हुयो, इन जहिड़ा सखी हुया, या असां ये चऊं त महबूब सुना फिलाणो माण्हू हेतिरो सुहिणो हुयो, साईं करीम उन जहिड़ा सुहिणा हुया। न, नबी जी वस्फुन जो, नबी जी ज़ात जो कायनात में मिसाल मिलण भी मुहाल है। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिकिड़ो हूंदो आहे मिसाल मिली वञे पर मुश्किल आहे, मुश्किल सां कंहिं न कंहिं जाइ ते मट मिसल मिली वञे। सम्झो था, असां चवंदा आहियूं वाह हीरो आहे न, हीरो पत्थर हीरो। साईं मुंहिंजा हिकिड़ो अहिड़ो हीरो हूंदो आहे जेको कंहिं लोह ते हण त लोह बि सोन थी वञे, इनखे चइबो आहे पारस। पारस जो पत्थर हीअं लोह ते हण न, लोह सोन जो थी वञे, उन पत्थर में अहिड़ो कमाल आहे। इहो ॿुधंदा आहियूं। नेठ किथे त हूंदो, पारस किथे त हूंदो जो माण्हुनि में मशहूर आहे। के ज़माने में बादशाहनि वटि वो पारस जो पत्थर हुयो, मशहूर आहे, किथे न किथे नेठ त मिलंदो, पर मदीने वारे साईं जो मिसाल कुल कायनात में गोल किथे कोन मिलंदई। वरी जो सुभान अल्लाह। 1400 साल गुज़रिया आहिनि महबूबन करीमन जे ज़ाहिरी हयात तय्यबा जे
गुजरण के 1400 साल गुजरिया है। 1400 सालन ताई को महबूब जो मिसाल न गोले सघियो आहे। 1400 साल का अगु महबूबन जी हयात तय्यबा का अगु घणा साल गुजरिया। 10,000 साल गुजरिया, 20,000 साल गुजरिया, 50,000 साल गुजरिया या लख साल गुजरिया। आदम अलैहिस्सलाम का वठी सुने हबीब ताई जेतिरो ज़मानो गुजरियो, इन कुल ज़माने में हर नबी, हर रसूल, हर पैगंबर गाल कंदो वियो, पर चवण लगा त नबी जो मटो असां ॿियो को ॾिठो ई कोन्हे। सुभान अल्लाह, हरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मट मिसल कीअं मिले, मिसाल कीअं मिले? मिले तॾहिं जॾहिं अल्लाह जोड़ियो हुजे, मिले तॾहिं जॾहिं अल्लाह ठाहियो हुजे, मिले तॾहिं जॾहिं अल्लाह पैदा कयो हुजे। सुभान अल्लाह। कुल कायनात रब जोड़ी, पर नबी जहिड़ो ॿियो को इंसान पैदा ई कोन कयो हुजे। सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां वटि मौलवी नबी जे लाइ मिसाल तलाश कंदा, मदीने वारे साईं के पाण जहिड़ो साबित करण जे लाइ का ॻाल्हि ॻोल्हींदा, असीं बाबा दलील था ॻोल्हियूं। अचे दलील तोखे नबी खे पाण जहिड़ो साबित करण जे लाइ खपे। मोहब्बत वारो त ईअं चवंदो त नबी जहिड़ो त के माउ ॼणियो ई कोन्हे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हा कि न बा? सुभान अल्लाह। असांखे के मौलवी जी गवाही न खपे, असांखे के मुल्ला जी गवाही ऐं शाहिदी न खपे। असांजे लाइ रब जी शाहिदी काफ़ी आहे, असांजे लाइ पंहिंजे मालिक जी गवाही काफ़ी आहे, असांजे लाइ पंहिंजे अल्लाह जो फरमान काफ़ी आहे। रब पाण फरमायो त मुंहिंजा महबूब, मूं अल्लाह तोखे कायनात में सभ खां अरफ़ो ऐं आला बणायो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक, तुझो जिक्र यानी तुझो जात जो शान, मान, मर्तबो, मकाम अल्लाह पाण तुझे ला बुलंद करे छॾियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं अल्लाह फरमायो वधी वियो शान, व इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम, तू अख़लाक़ आला जो मालिक आहीं, सीरत में सूरत में बेमिसाल आहीं, त पोइ चवणो पवंदो त ज़मीन में मदीने वारे साईं जहिड़ो ॿियो को आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा मिश्रा मुर्शिद करीम क़िबला दिलबर साईं दा फरमाए, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फरमाइन था न मट तुझो मिसल मिठड़ा, चयो तो अय्युकुम मिसली, चयो तो अय्युकुम मिसली। तू सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आहे। सुभान अल्लाह। तू सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आहे। मिठा माखिया ऐं मिसरिया खां, सुभान अल्लाह। मिठो तू जो इस्म आहे, अतुर ऐं मुश्क अंबुर खां, तुझो सुर हो जिस्म आहे। मिठा माखिया ऐं मिसरिया खां, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कोई अहवाल उम्मत जो लिकल लज पालना तो खा, लिकल लज पालना तो खा। खुदा बंद खुद दिनो तो खे अहिड़ो गए बीलिम आहे। खुदावंद खुद दिनो तोखे अहिड़ो ग़ैबी इल्म आहे। मिठा माखिया ऐं मिसरीअ खां, सुभान अल्लाह। दिलबर साईं त ईअं थो चवे त दुनिया ऐं क़बर महशर में अव्हां जो आसरो आहे।
मुझे मुर्शिद दिलबर साईं ते करमो आहे मिठा मखिया ऐ मिसरिया खां सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह स्टेज वारन जो दुरूद जो आवाज अचे तो तव्हीं बाकी चुप के कब्रिस्तान में उठाए बुलंद आवाज पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह असीं जो चऊं था तो मदीने वारे साईं के अल्लाह कुल कायनात में बेमिसाल बनायो भला केड़ियूं खूबियूं इन मदीने में जो असां इहा ॻाल्हि था कयूं सुभान अल्लाह के आशिक ये चयो त दुनिया वारन में एक खूबी हुंदी आ के में 10 खूबियूं हुंदियूं हिन के में 100 खूबियूं हुंदियूं हिन पर अल्लाह जेके भी खसलतूं ठायूं जेके भी खुसूसियतूं बनायूं जेके विरहायल हुयूं जहानन में अल्लाह हर खसलत में हर खासियत में मदीने वारे साईं के बेमिसाल बनायो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिया को आलिम आहे इल्म वारो आहे वडो आलिम आहे जे वट कुल कायनात जो इल्म हुजे पर उन जे इल्म जी हद हुंदी आ उन जे इल्म जो को पैमानो हुंदो आ उन जे इल्म जी का बाउंड्री हुंदी आ इलाइको हुंदो आ उस ताणी उन जो इल्म हुंदो मिसाल तौर एकड़ो मानू आलिम आहे दीन जो आलिम उन वट रुगी दीन जो इल्म हुंदो सुभान अल्लाह तवज्जो जो बा आलिम आहे दीन जो रुगी दीन पढ़े त दीन में भी हजारे शोबा आहिन एकड़ा फिक़ह जा आलिम आहिन या हदीस जा आलिम आहिन या उसूल फिक़ह जा आलिम आहिन एकड़ा इल्म रिजाल जा आलिम आहिन रुगी हदीस में ही 22 इल्म आहिन हर फन जो अलग अलग आलिम आ जे कुरान जे इल्म जी गाल कजे त उलूमुल कुरान 1500 का वधीक इल्म अल्लाह हिक कुरान में रखे छया आहिन सुभान अल्लाह सुभान अल्लाह रुगी मानू कुरान जे हर सुफ़े ते गौर करे न त बुजुर्गन फरमाया त 83 साल लगंदा 83 साल उनके रुगी कुरान जा इल्म जुदा जुदा करण में सुभान अल्लाह रुगी हिकड़े किताब जो इल्म थोड़ो तवज्जो दीजो मुडे हिकड़ो मानू हदीस जो आलिम है उन हदीस मजा हजारे शोबा निकता के नफ्सियात जो हदीसों कढन लगा के सही मुजा तिब्बे नबवी जो हदीसों कढन लगा के फिक़ह जो हदीसों कढन लगा के अखलाकियात के दुनिया जे तसव्वुफ जो हदीसों कढी मानुन के पेश करन लगा हिक ही हदीस मां हजारे इल्म निकरी आया जेको हदीस जो इल्म हासिल करे उनके मुहद्दिस सरबो छा सरबो उनके मुहद्दिस सरबो हिकड़ो जेको फिक़ह जो मसलो समझाए फिक़ह छा के सदींदा हिन मानुन के मसला बुधाए तयम्मुम की कजे वुजू की कजे नमाज की पढ़जे सही मुजा खूब पलीत थी वने उनके पाक की कजे कपड़ा पलीत थी वने उनके पाक की कजे ये जेके दीनी मसला हिन शादी जा मसला निकाह जा मसला तलाक जा मसला ज़कात जा मसला इनन के जेको सहल अंदाज में वाज़ेह करे बुधाए इनके फकीह सदबो आहे फिक़ह वारो सदबो आ जेको उनन में हदीसुन के समझे वो फिक़ही मसला बयान करे
करे उनके मुजतहिद सॾबो आहे, इज्तिहाद करण वारो सॾबो आहे। सुभान अल्लाह। त रुगी दीन जो इल्म आहे जंहिंमां हज़ारे इल्म ॿिया निकिरी था अचनि। जे साइंस जो इल्म ॾिसजे, हिकु साइंस में हज़ारे इल्म आहिनि। मेडिकल साइंस, इंजीनियरिंग साइंस, बॉटनी, ज़ूलॉजी, फिजिक्स, बायोलॉजी सभई हिन में अथव। हिकिड़े स्कूल जे इल्म में मैथ्स आहे, साईं मुंहिंजा समाजी अभ्यास आहे, पाकिस्तान स्टडी आहे, साईं मुंहिंजा सिविक्स आहे, सभई मामलात इन हिकु दुनियावी इल्म में स्कूल में पढ़ाया वेंदा आहिनि। स्कूल में जेतिरो इल्म पढ़ायो वेंदो आहे उन खां वधीक इल्म मदरसनि में पढ़ायो वेंदो आहे। असांजे आलिमनि खे माण्हू सम्झंदा त इहे तॾहिं ते वेठा आहिनि जा, मस्जिद में वेठा आहिनि जा, हिननि वटि का शइ ई कोन्हे का। पर ॾिसंदो न होॾां भली माण्हू केॾो बि वॾो PhD होल्डर अचे न, मस्जिद जे मौलवी जे साम्हूं वेंदो त जाहिल लॻंदो, मौलवी ईअं पियो ॻाल्हाईंदो ॼण वॾो मथां लत रखे वेठो हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जिकला जी सुभान अल्लाह। आलिम वटि दीन जे इल्म जो पावर हूंदो आहे न, हुजे भली अबोझड़ो, पर मौलवी आलिम दीन जो 8 साल पढ़े ॻाल्हाइण जो अहिड़ो थी वेंदो आहे जो सुभान अल्लाह कंहिंखे वारो ई न ॾे। सुभान अल्लाह। वो त पढ़ी आयो आहे दुनिया जो इल्म, पंहिंजो पाण खे दानिश्वर बि सम्झे, पंहिंजो पाण खे वॾो फिलासफर बि सम्झे, ॿुधाए त मूं वटि हेतिरो इल्म आहे, पर दीन जे इल्म जो पावर पंहिंजो हूंदो। असां जेको मदरसनि में पढ़ाईंदा आहियूं न, हिकु छित जे हेठां 22 इल्म मदरसे में पढ़ाइबा आहिनि। 22 इल्म मदरसे में पढ़ाइबा आहिनि। असां सम्झूं था त मदरसे में बसि हिकिड़ो हदीस ऐं फिके था पढ़ाइनि, 22 इल्म मदरसे में पढ़ाइबा आहिनि। ये हाणे हिन ज़माने में, पुराने ज़माने में मदरसनि में 150 इल्म पढ़ाया वेंदा हुया। सुभान अल्लाह। अंग्रेज चवंदा त असां तालीम आम कई, असां वटि इल्म आहे। ज़मीन ते पहिरीं यूनिवर्सिटी जंहिं क़ाइम कई से मुस्लमान हुए। यूनिवर्सिटी ठाहिण वारा, जन यूनिवर्सिटियुनि में अंग्रेज पढ़नि था, डिग्री हासिल कनि था, जंहिं में जेके दीन जा दुश्मन चवंदा त मुस्लमाननि इस्लाम दुनिया वारनि खे छा ॾिनो आहे, जन यूनिवर्सिटियुनि में तहक़ीक़ कंदा आहिनि। इन्हनि यूनिवर्सिटियुनि खे ईजाद करण वारा मुस्लमान आहिनि। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे इल्म अहिड़ी भली शइ आहे जो हिकिड़ो शोबो थो ॿुधायां तव्हांखे त इल्म में हज़ारे शयूं अची वियूं, पर जेको इल्म सिखे न असांजे आलिमनि में, हिकिड़नि खे फिके ईंदी आहे, हिकिड़नि खे क़ुरान ईंदो आहे, हिकिड़नि खे हदीस ईंदी आहे, हर फन में महारत रखण वारा आहिनि। जेके मुफ्ती थींदा आहिनि न, मुफ्ती, असां चवंदा बाबा फिलाणो मुफ्ती आहे, माना इहो फिके में माहिर थी वियो आहे। फिके में माहिर थींदो आहे न जेको, उनखे लक़ब ॾिबो आहे मुफ्ती। उहो मुफ्ती आहे। जेको हदीस में माहिर थिए न, उनखे मुफ्ती न चइबो, उनखे मुहद्दिस चइबो आहे। उहो माना हदीस जो इल्म रखण वारो मुहद्दिस आहे। जेको क़ुरान जे फ़लसफ़े खे सम्झे, क़ुरान जे माना खे सम्झे, उनजे मां मतिलब अख़ज़ करे सघे, उनखे न मुहद्दिस सॾिबो न फ़क़ीह सॾिबो, उनखे वरी मुफ़स्सिर सॾिबो आहे, माना तफ़सीर करण वारो। हाणे ॾिसो, हे दीन जे इल्म जूं शाख़ूं आहिनि। हाणे जंहिं वटि तफ़सीर जो इल्म आहे न, इल्म तफ़सीर जो ॼाणी त उन वटि एतिरो फिके जो इल्म न हूंदो, एतिरो हदीस जो इल्म न हूंदो। जेको मुहद्दिस थियो न, हा हालांकि तफ़सीर वारे जे लाइ ज़रूरी आहे त सभई इल्म पाण सां गॾु खणी हले, पर सदाए त मुफ़स्सिर जो उनखे साईं मुंहिंजा क़ुरान मजीद जे मथां ई मुहारत हासिल आहे। ॿियो जेको हदीस जे मथां रुगी कमु करण वारो आहे, उन वटि रुगी हदीस जो इल्म हूंदो। जेको फिके जो माहिर आहे, उहो रुगी फिके जो इल्म ॼाणंदो। जेको साइंस जो ॼाणू आहे, उनखे रुगी साइंस ईंदी। जेको मैथ जो ॼाणू आहे, स्कूल में पढ़ाईंदा आहिनि, मैथ जो पंहिंजो टीचर आहे, अंग्रेज़ीअ जो पंहिंजो उस्ताद आहे, सिंधीअ जो पंहिंजो उस्ताद आहे, साईं मुंहिंजा बॉटनीअ जो, ज़ूलॉजीअ जो पंहिंजो उस्ताद आहे। हर को उस्ताद पंहिंजो सब्जेक्ट, पंहिंजो मौज़ू पढ़ाईंदो। पर सुभान अल्लाह, दुनिया वारनि जी हैसियत आहे, उन्हनि खे पंहिंजे इल्म में ज़रे पुर्ज़े जो इल्म हूंदो, थोरो या घणो, पर मदीने वारे साईं खे रब कुल काइनात जो हर इल्म अता करे छॾियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿिया माण्हू
इल्म हासिल कंदा हिन दुनिया वारा हदीस पढ़ी मुहद्दिस थींदा हिन कुरान पढ़ी मुफस्सिर थींदा हिन हदीस के समझी फकीह थींदा हिन मुफ्ती थींदा हिन पर मदीने वारो साईं जेको लफ्ज़ ॻाल्हाए सो इल्म बणजी वेंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माण्हू मदीने वारे साईं जा अल्फाज पढ़ी आलिम थींदा हिन नबी जो हदीसूं पढ़ी आलिम सदाईंदा हिन ॿुधा जेके चंद हदीसूं पढ़े सो आलिम बणजी वञे त मुंहिंजे दिलबर नबी जे पंहिंजे इल्म जो छा शान हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह पाण फैसलो कयो असां ये जो न बाबा केतिरो इल्म हुयो मदीने वारे साईं वटि साइंस जो इल्म हुयो या न हुयो साईं मुंहिंजा फलकियात जो इल्म हुयो या न हुयो अर्दियात जो इल्म हुयो न हुयो साईं मुंहिंजा इल्मुल मा हुयो न हुयो हवाउनि जो इल्म हुयो पाणीअ जो इल्म हुयो न हुयो दीन जो फिके जो आसमान जो जन्नत जो दोज़ख जो इल्म हुयो या न हुयो सुवाल केर करे अल्लाह जो कुरान फरमायो मां हिक ई आयत में रब तव्हां खे जवाब थो ॾियां ओ मुंहिंजा दिलबर नबी व अल्लमक मा लम तकुन तअलम ओ मुझा सोना हबीब जंहिं शइ जो तोखे इल्म न हुयो जंहिं शइ जी तोखे ख़बर न हुई मूं अल्लाह हर ई इल्म तो नबी खे अता करे छॾियो आहे सुभान अल्लाह जेको इल्म चवी जेके इल्म जंहिं बि इल्म जी ॻाल्हि कंदे मुंहिंजे दिलबर नबी जे दर तां तोखे हर इल्म जी ख़ैरात मिलंदी जेकॾहिं को फौजी थियण चाहे थो फौज जे लाइ उनखे कोर्स करणो पवंदो आहे नबी जी तारीख़ पढ़े सीरत पढ़े त उनखे फौजी ट्रेनिंग बि मिलंदी जेकॾहिं को तिब्बी माहिर थियण चाहे जर्राह थियण चाहे तबीब थियण चाहे जंहिंखे अंग्रेज़ी में डॉक्टर सॾिबो आहे तबीब ऐं वैद थियण चाहे नबी जी तालीम हासिल करे नबी जे इल्म मंझां हदीस मंझां तोखे अहिड़ो तिब जो इल्म मिलंदो जो साइंसदान तहकीक करे जे नुस्खे से पहुचन था मुझे दिलबर नबी जी हदीस मां उन शे जो इल्म अगे ही मिली तो वने सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह डॉक्टर जो चवणा त मानी खावदा न हिकड़ो बटे मिसाल जे ताके मदीने वारे साईं जी फिके साईं मुजा इल्म तिब जा डॉक्टर जो चवणा मानी खाओ था उन का बाद में तवा थोड़ो लूण चखे छड़ींदा कयो इन सा तवा जो हाज़मो सही थींदो नमकियात जो विंदी न पेट में तवा जो हाज़मो दुरुस्त थींदो मानी खाई नमकियात तवा जे अंदर के खपे उन मा तवा थोड़ो नमक वात में विझी छड़ियो लूण वात में विझो तवा जो मादो सही रहंदो सेहतमंद रहंदो इयो डॉक्टर जो चवणा मदीने वारे साईं फरमायो त जड़े मानी खाओ न नंगर खाधव मानी खाधव ताजे हथन ते जेका मानी लगी वने न उनके चट्टे छड़ींदा कयो आंगरिन सुभान अल्लाह अब छो आंगरिन के चट्टे छड़ियो अज जी साइंस चवे थी ता के लूण खाण जी जरूरत नाहे हथन में नमकियात हुंदी है इंसान जे जिस्म में आंगरिन में नमकियात हुंदी है लूण हुंदो आ तवा जेको लूण अलग सा खाओ न इयो तवा जी आंगरिन ते लगल आंगरिन के मानी का पो चट्टे छड़ियो या क्या जी हाजत तव्हांजी पूरी थी वेंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो तबीब आयो वॾो तबीब हुजे न मुस्लमान जो न चयो त मां वञी मदीने में रहां मुस्लमाननि जी ख़िदमत कयां मुफ्त में इलाज कयां के बादशाह मोकिलियो या पाण आयो मूंखे सही रिवायत यादि न आहे ये लफ्ज़ याद है तो तबीब आयो अचे साईं करीमन जे मदीने शरीफ में रहियो या रसूल अल्लाह इजाजत जो त मां तव्हां जे साहबा जो इलाज कंदुसि मदीने वारनि जो वे जो आहियां तबीब आहियां हकीम आहियां कंहिंखे दवा दरमल खपे त मां हुन जो इलाज कंदुसि साईं फरमायो मुंहिंजो मदीनो खुलियो पए वञी अस्पताल खोल सुभान अल्लाह 2 महीना रहियो हिकु मरीज़ बि अस्पताल में कोन आयो सुभान अल्लाह हिकमत खानो जेको खोले कोन आयो
आयो साईं करीमन वटि आयो या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो त मां वापसि मोटी वञा पंहिंजे मुल्क। साईं फरमायो तूं त इलाज करण जे लाइ या रसूल अल्लाह 2 महीना थी विया आहिनि हिकु बि बीमार मूं वटि कोन आयो आहे। सुभान अल्लाह अहिड़ी जॻह ते वञा जिते को बीमार हुजे जंहिंजो इलाज त कयां। मुंहिंजी हिकमत मथां मूंखां विसरी वञे हे जेके दवाऊं ठाहियां थो मथां हुननि जो नुस्ख़ो विसरी न वञे किथे वञी इलाज त कयां। पोइ साईं फरमायो इजाज़त ॾेई थे या रसूल अल्लाह हिकिड़ो अर्ज़ आहे भला मदीने में माण्हू बीमार छो नथा थियनि। मुंहिंजे दिल पर नबी फरमायो मूं पंहिंजे उम्मत खे हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधायो आहे मुंहिंजा असहाबी उन ते अमल कंदा आहिनि। अमल करण सां उन्हनि खे अल्लाह हर बीमारी खां आज़ाद करे छॾियो आहे। जो रब पाण आज़माए ॿी ॻाल्हि आहे बाक़ी हिन नुस्ख़े ते जेको अमल कंदो आहे उनखे बीमारी न थींदी आहे। या रसूल अल्लाह फरमायो मां बि तबीब आहियां वञी माण्हुनि खे ॾस ॾियां वञी ॿुधायां त बीमारी न थींदा उन्हनि खे तबीब जी ज़रूरत ई न पवंदी हाजत ई न पवंदी कंहिं डॉक्टर ॾे वञण जी कंहिं हकीम ॾे वञण जी ज़रूरत ई न पई। या रसूल अल्लाह अहिड़ो बि को नुस्ख़ो आहे। मुंहिंजे महबूब फरमायो हाओ ॿुधाए हाओ या रसूल अल्लाह। साईं फरमायो मूं पंहिंजे असहाबनि खे अमर कयो आहे त जेॾी महिल तव्हां मानी खाओ न जेॾी महिल घणी बुख लॻे पोइ मानी खाईंदा कयो। शदीद बुख लॻे न असांखे थोरी बुख लॻंदी आहे त सभु माशा अल्लाह ओड़े पाड़े वारनि जो मानी जो थो खाई वेंदासीं। सम्झो था असां वटि लतीफ़ो मशहूरु आहे हमरा पियो वञे ईअं वाह जो कड़ ॾियो चैनल जो कड़ ॾियो वञे पियो त पासे में हिकिड़ो दोस्त हुजे बनी पियो करे उहो मानियूं हुजनि 8-10 वीचारा वंगार वहण जे लाइ आया हुया माण्हू हुन ते हरण जे लाइ उन्हनि जे लाइ मानी कराई चोरी लस्सी जी पई हुजेसि चई हलिया संगती हलिया मानी त खा न आयो ई त बोला हाणे वंगारियुनि जे लाइ मानी कई आहे तूं मानी खाई वञ। हींअर मानी सलाह हई अथई त वेहा बुख न आहे वे मानी खा खाइण जो वेठो त चोरी लस्सी जी मानियुनि जो थो सॼो खाई वियो। भला ख़बरूं खेरनि जूं मानी खाई पोइ कचहरी त कयूं ख़बरूं खेरनि जूं कीअं अचण थियो किथे पेट में सूर पियो आहे ॿुधो आहे हेॾे हकीम हुनखे ॾेखारण थो वञे त जे हाणे वापसि अची न परियां ॿियो रस्तो अथई उन रस्ते तां अचिजे जो जे पेट में सूर अथई इलाज करे ईंदे पोइ त सही सलामत हूंदे पोइ त असांजो सॼो ॻोठ खाई वेंदे। अल्लाह अकबर असीं मानी ते वेहूं था ख़बर ई कोन थी पए मानी खणी पराई हुजे पेट त पंहिंजो आहे पेट त पंहिंजो आहे। इंसान बीमार थींदो आहे मादे जी बीमारियुनि जे करे मादो जुड़ियल आहे सॼे जिस्म सां असांजा गुर्दा फिफुड़ आंड्रा बुकियूं साईं मुंहिंजा दिल जिगर पितो नसूं रगूं रत हिन जिस्म में जेके बि अज्जा आहिनि इहे सभु मादे सां जुड़ियल आहिनि। असीं जेका मानी खाईंदा आहियूं उन मानी मंझि रत के ठाहिण जा जुज़ाब हूंदा आहिनि दिल खे कुवत ॾियण जा साईं मुंहिंजा जिगर खे कुवत ॾियण जा इन ई में सॼे जिस्म जे उज़वनि जा हिसा मानी में हूंदा आहिनि। इहो गुर्दो इंसान जो मादो उनखे साफ़ कंदो आहे जेका दिल खे ज़रूरत हूंदी आहे न उहो इतां जुज़ो वेंदो उहो मानी खे निपूड़ींदो उनमें अज्जा कढंदो निपूड़े उहे अज्जा कढंदो आहे पोइ जेका दिल खे ज़रूरत हूंदी आहे मादे मंझां उहा शइ दिल ॾे वेंदी जंहिं शइ जी जिगर खे ज़रूरत हूंदी उहा जिगर ॾे वेंदी जंहिं शइ जी गुर्दे खे ज़रूरत आहे उहा शइ गुर्दे ॾे मोकिलींदो इहो मादो मोकिलींदो इहो अल्लाह ताला मादे जी ड्यूटी ठाही आहे। बाक़ी जेको फोग थिए किचरो थिए फासिल थिए उहो वरी मादे जे ज़रिए इंसान खे ख़ारिज कराए छॾींदो इन जी जिस्म खे ज़रूरत न आहे। सम्झो था इन जी जिस्म खे ज़रूरत न आहे कुझु ॾींहंनि जे लाइ जेकॾहिं इहा गंदगी पेट में पई हुजे जेको मादो हेठि ख़ारिज करे छॾींदो आहे पेट में पियो हुजे त इंसान जो आंड्रो ख़राब थी वञे अपेंडिक्स थी वेंदो आहे ऑपरेशन माण्हू कराईंदा आहिनि आंड्रो सुॼी वेंदो आहे उहा गंदगी हूंदी आहे जंहिंसे ख़ुरूज न थिए। हाणे जेका सुठी शइ हूंदी आहे उहा जिस्म में ई अंदरि मोकिले छॾींदो आहे। असां मादे खे
एड़ो ता भरियूं ॾींहं जो रात जो सुबह जो उथंदे वेंदे हलंदे खाईंदा पीअंदा असुल सभा मादो भरियो पियो हुन वीचारे गरीब के छॾियो त सही पंहिंजो कम त करे ॻाल्हि सही पियो कयां कि ग़लति पियो चवां थोड़ी देर हुनखे सुकून त ॾिजे मदीने वारे साईं फरमायो उन तबीब के तो मूं पंहिंजे असहाबन के तालीम ॾिनी आहे जॾहिं तव्हांखे घणी बुख लगे पोइ मानी खाईंदा ऐं जॾहिं तव्हांखे थोरी 2-3 गिरहनि जी तलब हुजे न पोइ तव्हां मानी मां हथ कढी छॾियो 2-3 गिरह हाणे सम्झो था ढो थियण वारो आहे 5 गिरह हाणे ढो थियण वारो आहे त ओॾी महिल मानी मां हथ कढो तव्हां कॾहिं बीमार कोन थींदा सुभान अल्लाह असां त मानी ते वेंदा आहियूं त घोड़ा खपाए वेंदा सम्झो था हिकिड़े मादे जी साइज़ हीअ डॉक्टरनि जो चवणु आहे हीअं हथ मिलाईंदव न तव्हां पंहिंजो हथ मिलाईंदो नंढो हुजे वॾो हुजे हीअ जेतिरी साइज़ ठहे थी न इंसान जो मादो हेतिरो हर इंसान जो जंहिंजो हथ वॾो आहे हुनजो मादो ओतिरो ई हूंदो जेतिरो ठहंदो छो त अल्लाह ताला इहा हिकिड़ी ख़ुसूसियत रखी आहे हिन में हेतिरी ग़िज़ा तव्हांखे रोज़ानो खपे मानी खाइण जे लाइ हेतिरी ग़िज़ा खपे हिन जेतिरी हिन हथ में अचे हाणे जे हिन खे असांजो मादो हेतिरो असां मानी खाऊं हेतिरी बीमार थींदासीं कि कोन थींदासीं सुभान अल्लाह ॾिसो असांजो दीन केॾो भलो आहे मुंहिंजे दिलबर नबी जी तालीम ॾिसो केॾी भली आहे इन जे करे हींअर नई तहक़ीक़ थी आहे मूं 6 महीना अॻु में पढ़ी हुई डॉक्टरनि चयो आहे त तव्हां महीने में हफ़्ते में घट में घट मुसलसल 2 ॾींहं पंहिंजे पेट खे बुखियो रखंदा कयो 2 ॾींहं पेट खे बुखियो रखो तव्हांजे पेट में जेके बि बीमारियूं हूंदियूं न से अल्लाह हलाए छॾींदो मदीने वारे साईं जी वरी सुन्नत आहे साईं करीम हर सूमर जे ॾींहुं हर ख़मीस जे ॾींहुं हफ़्ते में 2 ॾिहाड़ा रोज़ो रखंदा हुआ मदीने वारे साईं फरमायो जेको पंहिंजे जिस्म खे सेहत ॾियण चाहे थो सो रोज़ा रखे कॾहिं बीमार कोन थींदो सुभान अल्लाह ॾिसो मुंहिंजे नबी जो इल्म केॾो आला आहे मुंहिंजे नबी जो इल्म केतिरो आला आहे तिब्बा मदीने वारे साईं जी जेका तव्हांखे ॿुधायां पियो मुंहिंजे दिलबर नबी खे अल्लाह तिब्ब जो बि इल्म ॾेई छॾियो आहे सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं मातरी वारे फरमायो इल्म अथो वटि कान यकूं जो हुक्म अथो वटि कुन फयकूं जो ओ इल्म अथो वटि कान यकूं जो हुक्म अथो वटि कुन फयकूं जो आही नूरी नबी निर्वार तू आही सुहणो नबी सरदार तू मुझा सुहणा नबी मुझा प्यारा नबी दिलदार तू आही नूरी नबी निर्वार तू मुझा सुहणा नबी ओ तुझे अचण सां सब जग जुड़िया सिज चंड कतियूं ऐं गुल टिड़िया तुझे अचण सां सब जग जुड़िया सिज चंड कतियूं ऐं गुल टिड़िया आही नूरी नबी निर्वार तू आही सुहणो नबी सरदार तू मुझा सुहणा नबी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि बुलंद आवाज से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम
सल्लम अलैका या हबीब। सुभान अल्लाह। हिकड़ी ख़ासियत इल्म आहे, इल्म में भी ॿुधायो मां कंहिंखे हिकु शइ जो इल्म, कंहिंखे ॿिनि शइ जो इल्म, कंहिं वटि दीन जो इल्म आहे त साइंस जो इल्म न आहे, कंहिं वटि साइंस जो इल्म आहे त इंजीनियरिंग जो इल्म न आहे, कंहिं वटि ज़मीन जो इल्म आहे त आसमाननि जो इल्म न आहे, कंहिं वटि आसमाननि जो इल्म आहे त सितारनि जो इल्म न आहे, कंहिं वटि सितारनि जो इल्म आहे त पाणीअ जो इल्म न आहे, पाणीअ जो इल्म आहे त पाणीअ जी मखलूक जो इल्म न आहे। अल्लाह इल्म विरहाए छॾिया आहिनि, ज़रो ज़रो हर कंहिंखे ॾिनो आहे, पर मुंहिंजे दिलबर नबी खे रब फरमायो, ओ मुंहिंजा महबूब, मूं अल्लाह तोखे हर शइ जो इल्म ॾेई छॾियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान। हिकिड़ो अक़ीदो सम्झो अहले सुन्नत वल जमाअत। मता को माण्हू चयो त बाबा हर शइ जो इल्म आहे त पोइ तव्हां अल्लाह सां मिलाए छॾियो मदीने वारे साईं खे। अहिड़ा बि मत छड़िया आहिनि, अकुल जा अंधा, ॻाल्हि खे सम्झ में पाण खे ॻाल्हि न अचे ऐं पोइ वरी नालो अहले सुन्नत जो वठंदा। इहे अध मग़ज़ी आहिनि सभई। महबूब जो अदब जो कोन्हे कोन, अल्लाह हुननि अकुल खसे वरितो। कुझु महीना अॻ में हिकिड़ो मौलवी हुजे तकरीर पियो करे, अबा हे जेके 30 40 ऐं साईं मुंहिंजा कनि था न, इहे सभु जाइज़ आहिनि। हुन परे पासे वारनि जो मौलवी हुजे, परे पासे वारा ख़बर अथव चाचे वारा, इहे जाइज़ आहिनि बाबा। 30 40 ख़त्मू दुरूद ये सब जायज़ है। वरी कल टियों वरी हिकिड़े ॿिए मौलवी जी तकरीर ॿुधमि, चए थो हे वरी चए थो 30 40 जायज़ आहिनि, असांजी सॼी ज़िंदगी जी कई कमाई चट करे छॾी। माना तव्हां सॼी ज़िंदगी रुगी पीछनि जे पोयां हुयो, सुनी छो था मल्हाइनि, इहो भतु असांखे मिले। अजीब ॻाल्हि आहे। अल्लाह असांखे खाराए पियो, असीं खाऊं पिया, अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि पिया थियो। सुभान अल्लाह। अहले सुन्नत व जमाअत के महबूब जे सदके अल्लाह पाकीज़ा रिज़्क़ खाराए पियो, असीं खाईंदा आहियूं, अल्लाह जो शुक्र कंदा आहियूं, ऐं क़ुरान फरमायो जेको शुक्र कंदो आहे अल्लाह हुनखे अञा वधाईंदो आहे। सुभान अल्लाह। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेको शुक्र करे मां अल्लाह ज़रूर बिल ज़रूर हुनखे वधाईंदुसि। रब वधाए पियो, तूं छो थो कावड़जी वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मता को माण्हू ईअं चवे तो अल्लाह जो इल्म ऐं मदीने वारे साईं जो इल्म सुन्नियुनि मिलाए छॾियो आहे। यादि रखो, ईअं न आहे। ॾियण वारो अल्लाह हुआ, आलिमुल मुल्क अल्लाह हुआ, हर जहान के ॼाणण वारो अल्लाह हुआ। रब पंहिंजी चाहत सां, पंहिंजी मर्ज़ीअ सां, पंहिंजी इनायत सां, पंहिंजी अता सां मदीने वारे साईं खे इल्म ॾिनो आहे। सुभान अल्लाह। जो लफ्ज़ अल्लाह इएं फरमायो, वअल्लमक मा लम तकुन तअलम, ओ मुंहिंजा दिलबर नबी, जेको तूं न ॼाणंदो हुए सो हर इल्म तोखे ॾेई छॾियो आहे। हाणे फ़िक़ही क़ाइदो आहे, अल्लाह मुतलक ॻाल्हि फरमाई आहे ऐं आलिमनि हिकिड़ो क़ाइदो ठाहियो आहे, अल मुतलक युतलक अला इतलाक़िही। जॾहिं मुतलक ॻाल्हि कई वञे त उहा हर शइ खे घेरींदड़ आहे। हाणे तव्हां पाण हद मुक़रर कयो त केतिरी हद आहे, असांखे त ॿेड़ी ख़बर नाहे। हिकु रब ॼाणे, ॿियो मदीने वारो साईं ॼाणे, हिकु ॾियण वारो ॼाणे, ॿियो वठण वारो ॼाणे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकु ॾियण वारे खे ख़बर आहे, ॿियो वठण वारे खे ख़बर आहे। रब ॾे पियो, मदीने वारो साईं वठे पियो, अल्लाह अता करे पियो, मुंहिंजो महबूब हासिल करे पियो। विच में तूं मां केरु थींदा आहियूं जो तकियूं तोड़ियूं घटायूं या वधायूं। हीअ शइ आहे, हीअ शइ कोन्हे। सुन्नी थी, सचो आशिक थी, अदब वारो थी, एतराम वारो थी, तो तोखे समझ में ईंदो त मुंहिंजो राणो दिलबर नबी के ॾे शान वारो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये तो हुई इल्म जी ॻाल्हि। मुंहिंजे दिलबर नबी के अल्लाह खुल्कन में वाला बणायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
खुल्क छाके सॾिबो आहे हिकिड़ो हूंदो आहे बुछड़ी आदत हिकिड़ी हूंदी आहे चङी आदत ये जेके आदतूं आहिनि इन्हनि खे अरबी ॿोली में खुल्क सॾिबो आहे छा सॾिबो आहे हेॾे तवजो ॾियो सभई तव्हां नंढड़ा हेॾे ध्यानु ॾियो हेॾे ॿुधो तकरीर हेॾे ध्यानु ॾियो सभई हिकिड़ी हूंदी आहे बुछड़ी आदत किनी आदत मज़ाक मस्खरी चर्चो खिल भोग कंहिंखे घटि करण जे लाइ उनखे जे मथां तोहमत हणण या उनजी तज़लील करण इहे बुरियूं आदतूं आहिनि चथर करण गिला करण गीबत करण कंहिंजे मथां चुगली हणण हिकिड़नि माण्हुनि जी ज़बान डिघी हूंदी आहे असांजी सिंधी में चवंदा आहिनि वॾी डिघी ज़बान वारो ऐं मतिलबु इहो न आहे त ॿाहिरि जहिड़ी ज़बान हूंदी डिघी ज़बान माना हर कंहिंखे गारियूं पियो ॾे हर कंहिंखे घटि वधि पियो ॻाल्हाए सम्झो था हर कंहिं सां नाशाइस्ता पियो हले इहा आहे बुरी आदत ॿी आहे सुठी आदत सुठो खुल्क सुहिणो खुल्क इहो आहे कंहिंजी गिला न करे पर पुठ साईं मुंहिंजा तारीफ़ करे पंहिंजे भाउ जे लाइ दुआ घुरे कंहिंमें ऐब ॾिसे त लिकाए छॾे कंहिंमें बुरो कमु ॾिसे त हुनखे नसीहत करे पंहिंजे मुंहुं नसीहत करे दोस्त खे भलो दोस्त उहो आहे सुहिणनि अख़लाक़नि वारो दोस्त खे दोस्त माण्हुनि जे विच में बेइज़त न कंदो आहे पंहिंजे मुंहुं विहारे नसीहत कंदो आहे माण्हुनि जे साम्हूं हुनजी तारीफ़ कंदो आहे साईं मुंहिंजा कंहिंजी गिला नथो करे गीबत नथो करे कंहिंखे गार नथो ॾे कंहिंसां झेड़ो नथो करे को माण्हू ग़लती बि करे थो त हुनखे माफ़ थो करे को गार ॾे हुनखे माफ़ करे इहा आहे सुठी आहे वरी जो सुभान अल्लाह मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं अलाए कोन थियूं अचनि हिकिड़ी हूंदी आहे बुछड़ी आदत वारो माण्हू सदाईं ज़लील ई रुसवा हिते बि कब्र हशर में जेको गार थो ॾे न गार ज़बान सां मदीने वारे साईं फरमायो सिबाबुल मुस्लिम फसूकुन मुसलमान खे गार ॾियण वारो वॾे में वॾो फासिक आहे ऐं फासिकनि जी जाइ जहन्नम जो तर्रो आहे सिबाबुल मुस्लिम फसूकुन मदीने वारे साईं फरमायो फासिका ऐं मुनाफिक जी निशानी इहा आहे जॾहिं कावड़ ईंदसि त गारियूं ॾींदो मदीने वारे साईं फरमायो जॾहिं कावड़ ईंदी न तो गुस्से में गारियूं ॾींदो जंहिंसां विढ़ंदो झगड़ो कंदो गारियूं ॾींदो घटि वधि ॻाल्हाईंदो इहो मुनाफ़िक जी निशानी आहे मोमिन जी निशानी आहे वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास कावड़ खे खाई वेंदो माण्हुनि खे माफ़ी ॾेई छॾींदो आहे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहे सुठियूं आदतूं तव्हां पाण पंहिंजे बच्चनि खे सेखारियो जेके वॾी उमिरि वारा आहियो साहिब औलाद आहियो जेके भली तव्हांजो पुटु तव्हांजे कद जेॾो वॾो थी वञे वरी बि तव्हांजो पुटु आहे हुनजी तरबियत करणु हुनखे तालीम ॾियणु तुंहिंजो कमु आहे सम्झो था अॼुकल्ह मुर्शिदनि ॾे त माण्हू वञनि ई नथा माण्हू चवंदा त मुर्शिदनि जे लाइ वठिबो आहे साईं दुआ घुरायूं क़ब्र हशर छॾाईंदो मुर्शिदनि जे लाइ वठिबो आहे त परेशानी में वञी तावीज़ लिखाए अचांसि धागो पीणो कराए अचांसि बाबा मुर्शिद आहे साईं तो जहिड़ो कामिल मुर्शिद हुजे वरी बि मां सूरनि में आहियां ॾाढो परेशान आहियां मुर्शिद को सूरनि लाहिण जे लाइ थोरी वठिबो आहे मुर्शिद वठिबो आहे त जीअं तुंहिंजे बातिन जो इस्लाह करे तूं गुमराहीअ में पियल आहीं तोखे ॾाढ़ी नथी वणे ॾाढ़ी जी मोहबत ॾियारे तुंहिंजे दिलि में नबी जी मोहबत न आहे कामिल मुर्शिद उहो आहे जंहिंजी सोबत में वेह त दिलि में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहबत पैदा थिए सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको मुर्शिद न मिलियो आहे त तव्हां पाण पंहिंजे बच्चनि जी तरबियत कयो उन्हनि खे सुठा अखलाक सेखारियो हाणे असां पाण वेही गारियूं ॾियूं त छोकिरा बि गारियूं सिखंदा न असांजा अक्सर तौर ते मूं ॾिठो आहे असांजे मातली आस पास में जेके ॿारड़ियूं आहिनि अक्सर तौर ते इल्ला माशा अल्लाह जेके अल्लाह महफ़ूज़ रखियो आहे ॿी ॻाल्हि आहे वेठा हूंदा अचायो गिला बि कंदा हरू भरू वेठा गारियूं ॾींदा पुट खे बि गारियूं ॾींदा अहिड़ा तेड़ा माणे खे चओ मानी जल्दी ठाहे अचे हरू भरू गारियूं ॾींदा गार ॾियण त सुठी ॻाल्हि आहे तो जो गार नी त तुंहिंजे पुट तोखे ॾिठो तुंहिंजी न्याणीअ तोखे ॾिठो तुंहिंजे बच्चे तोखे ॾिठो गार ॾींदे जीअं तो चयो तुंहिंजो पुटु तोखां सिखियो पोइ वरी दुआ घुराईंदा साईं बच्चो सुधरे नथो दुआ घुरो बच्चो सुधरी पवे कारो मूं पाण कयो अथई हाणे वरी दुआ मुर्शिद खां घुराइण
हाल सही तो कया कि गलत तो कया हथ से उन जो खानो खराब तो पान कयो जे तू सुधरियल हुजी न तो तुझो बच्चो भी सुधरी हले समझो था जे तोखे जेका शे ईंदी न तुझो पुट तोखा उहा शे सिखंदो मदीने वारे साईं फरमायो पंहिंजे बच्चन के सुहिणा अखलाक सेखारियो जे पंहिंजे पुट जी सुहिणी तरबियत कई क़यामत जे ॾिहाड़े उनखे सुहिणी तरबियत जो अजुर सवाब अल्लाह पाण अता फरमाईंदो सुभान अल्लाह तो पुट के कुरान पढ़ण सेखारियो जेसी जिंदगी में वो कुरान पढ़ंदो हुनखे त पंहिंजो अजुर मिलंदो पर उन जे पढ़ण जो अजुर तोखे भला अता फरमाईंदो सुभान अल्लाह तो पुट के सेखारियो बच्चा गार न दे विढ़ण वक्त गार न दे हुन मां ये आदत गार जी निकरी वई हाने जडी माल हुन गार जो इरादो कयो गार ॼण छॾे ॾिनई हुनखे त सवाब मिलंदो तुंहिंजे पुट खे जेसी जेरो आहे तूं भली कब्र में वञी पवी न उन जो अजुर सवाब पुट जे अमल जो अल्लाह तोखे बता फरमाईंदो रहंदो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो त इंसान जो अमल मरण खां पोइ खत्म थी वेंदो आहे मगर के साईं मुंहिंजा कंहिंखे इल्म सेखारियो को नेकी जो कम जारी करे वियो या को माण्हुनि जे फ़ाइदे वारो कम जारी करे वियो खूह खोटाए वियो स्कूल ठाराए वियो मदरसो तामीर कराए वियो मस्जिद ठाराई कुरान छापराई इहे जेके माण्हू जेसी इन मस्जिद में निमाज़ पढ़ंदा रहंदा मदरसे में कुरान पढ़ंदा रहंदा जेसी मस्जिद में निमाज़ पढ़ंदा रहंदा तूं भली वञी कब्र में पओ तुंहिंजो अजुर सवाब अल्लाह तोखे अता कंदो सुभान अल्लाह ऐं पंहिंजे पुट खे इल्म सेखारी तो उन जो अजुर अल्लाह तोखे अता फरमाई असां जेके ईसाले सवाब सॾींदा आहियूं छा चवंदा आहियूं बा ईसाले सवाब ये मदीने वारे साईं जी हदीस अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि हदीस मुबारक आंदी आहे किताब सुदूर में मदीने वारे साईं फरमायो हाँ बुजुर्गन जो वाक्यो बयान कयो अथई त हिकिड़ो माण्हू बुजुर्ग हीअं कब्रस्तान खां लंघियो त हिकिड़े कब्र वारे खे अज़ाब पियो थिए जहन्नम जी बाहि में पियो सड़े जले पियो उनखे अल्लाह कब्र में सख्त अज़ियत पे ॾिनी हे उन कब्र वारे जो हाल ॾिठो मोटी वापसि वियो वरी कुछ ॾींहंनि खां पोइ वापसि वरियो ॾिठई त उहो माण्हू जेको अज़ाबनि में हुयो हींअर हुनजी कब्र जन्नत जो बाग बणिजी वई आहे सुभान अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह पुछा कई ज़बा हे तुंहिंजो कब्र में छा हाल हुयो हींअर तोखे अल्लाह हेॾो अॾे छॾियो आहे जे पोयां पुट छॾे वियो हुयुसि मुंहिंजी घरवारी उनखे वञी अल्लाह जे क़ुरान जी तालीम ॾियारी उन क़ुरान पढ़ियो उन मुंहिंजे लाइ ईसाले सवाब कयो मुंहिंजे लाइ फातिहा पढ़ी मुंहिंजे लाइ क़ुरान पढ़ी चई मौला मुंहिंजे अब्बे खे बख़्श फरमा उन जे क़ुरान पढ़ण जे सदके अल्लाह मुंहिंजा अज़ाब टारे छॾिया आहिनि सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह अब का गाल समझो था ले कौन दा समझो कब्र जो अज़ाब टरी वियो कब्र जो अज़ाब लही वियो बी रिवायत आहे अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि आंदी आहे त हिकिड़ो बुजुर्ग हुजे के कब्रस्तान वटा लंघियो हिकिड़ो हमरा हुजे कब्र में अज़ाब पियो थिए सुजाग वेठा आहियो सुम्ही पिया आहियो थकिजी पिया आहियो जावा अञा त थिया आहिनि 50 मिंट थिया आहिनि अञा अधु कलाक अञा ॿियो तकरीर कंदुसि हेॾे ध्यान ॾियो मेराज जो वाक़ियो बयान ई कोन कयो अॻ में थकिजी पिया सुभान अल्लाह एॾो सीउ कोन्हे को मौसम भली लॻी पई आहे माशाअल्लाह सुभान अल्लाह अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि रिवायत आंदी आहे दुरूद शरीफ पढ़ो तो ॿुधायो कुझु रहमत वसे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लामा जलालुद्दीन सुयूती तो फरमाए हिकिड़ो अल्लाह वारो के कब्रस्तान जे भर खां लंघियो कब्रस्तान मां ॾिठई पंहिंजे बातनी नज़र सां त कब्र वारे खे अज़ाब पियो थिए पुछा कई सबा छा हाल आहे जी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री ज़िंदगी ख़ताउनि में गुज़री ज़िंदगी ऐबनि में गुज़री अॼु कब्र में ॾाढो परेशान आहियां ॾाढो अज़ाबनि में आहियां ओ अल्लाह वारा मुंहिंजो हिकिड़ो कमु त कर जी चओ कहिड़ो कमु आहे जे वञ फलाणे ॻोठ में मां रहंदो
आया उते मुझो को रिश्तेदार हुजे मुझो को औलाद हुजे उनके वनी मुझा सलाम चो ऐ मुझो न्यापो दे तो खुदारा मुझे ला का नेकी कयो मुझे ला को चंगो अमल कयो सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो जड़े को माण्हू मरी वेंदो आ तो वो मजबूर होंदो आ रड़ियूं कंदो आ पंहिंजे पोयरनि खे यादि कंदो आ ते मुंहिंजा औलादो मुंहिंजा भाइरो मिल्कियत जेका छॾे वियो हुयुसि खुदारा मुंहिंजी मिल्कियत मंझाई मुंहिंजे लाइ को ईसाले सवाब कयो ओ मुंहिंजा दोस्तो पंहिंजे कब्र वारनि खे बि यादि कंदा कयो जेरनि खे त यादि कयो छा उन्हनि खे दावतुनि ते ॾेई घुरायो छा पर तव्हांजो अबो अम्मा को चाचो मामो सौट मासा तो मरी वियो हुजे तो उनखे बि यादि कंदा कयो वीचारो मजबूर आहे नेकी नथो करे सघे पर तुंहिंजी नेकी जी तलाश में हूंदो आहे अल्लाह कॾहिं मुंहिंजो रिश्तेदार मुंहिंजे लाइ दुआ घुरंदो त रब मुंहिंजे अज़ाब में तकलीफ़ फरमाईंदो इन अल्लाह वारे के चई वञ मुझे गोठ में मुझे औलाद के मुझे माइट के रिश्तेदार के मुझे न्यापो दे उनके मुझे ला दुआ जे ला खैरात जे ला ईसाले सवाब जे ला अमर कर मन उए को अमल कन अल्लाह मुझा गुनाह बख्शे माफ करे छड़े सुभान अल्लाह ठीक है अल्लाह तो मां तुने ला दुआ घुराया तो आयो तलाश कंदे कंदे उनजे गोठ में पहुतो पुछा कई अब्बा फिलाणो पत्ते पार वारो माण्हू फिलाणे कब्रिस्तान में दफन आहे उनजो को रिश्तेदार आहे को मिट्र माइट आहे उनजी जो खबर को हुजे त उनजे ला न्यापो खणी आयो आहियां चयो वियो साईं ॿियो को त कोन्हे ॿियो को रिश्तेदार आहे बाब त नाहे पर उनजी हिकिड़ी न्याणी आहे वॾी फाहिश आहे वॾी बदकार आहे वॾी बेहया साहयात आहे जो न्यापो त ॾियणो आहे ॿुधायो केरु आहे वञी न्यापो ॾेई अचांसि आयो ख़बर पई त उहा ग़ैर मुहरम मर्दनि सां तला जे कड़ ते वेंझे पई हिन बुज़ुर्ग आयो चयो न्यापो ॾिनई अम्मा तुंहिंजे वालिद जो न्यापो आहे हीअ फाहिशा औरत बद अखलाक औरत गुस्से में मज़ाक में बुज़ुर्ग खे ॾिसी चई अबा मुंहिंजे पीउ तोखे न्यापो मोकिलियो आहे उहो त मरंदे साल थी विया हिन सम्झो त फ़क़ीर मश्करी थो करे फ़क़ीर मज़ाक थो करे छा कई तलाव में वेंती पे न ये बुक पानी जो भरे जी ही उछलाई तला जे कप ते ही उछलाई जी हे मुझे पी दे साले सवाब दे लाए सुभान अल्लाह बुक पानी जो भरे सुभान अल्लाह हे मुझे पी दे साले सवाब दे लाए सुभान अल्लाह ये जो उछलाई त फकीर ढाढो शर्मिंदो थियो त वडी का बेहमियत बेहया औरत आहे जो पी जे अज़ाब जी गाल बुधाई आ वरी बिने के गाल समझ में न थी अचे बुजुर्ग तन्या पोडई हलियो वियो को वक्त गुजरियो उन कब्रिस्तान वटा वो सागियो अल्लाह वारो गुजरियो वरी उन सागी कब्र ते आयो पंहिंजे बातिन जी नज़र सां ॾिठई सुभान अल्लाह उन कब्र वारे त अल्लाह अज़ाब खणाए छॾियो आहे सुभान अल्लाह अब ये तो ते मेहरबानी कीअं थी हे करम नवाज़ी कीअं थी जे साईं तुंहिंजूं मेहरबानियूं तुंहिंजा थोरा तूं मुंहिंजी न्याणी ताईं न्यापो मोकिलियो उन मुंहिंजे लाइ जेको ईसाले सवाब कयो अल्लाह उन ईसाल जे सदके मुंहिंजा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾिया मुंहिंजी कब्र जो अज़ाब टारे छॾियो अब्बा उन त को ईसाल कयो ई न हुयो का नेकी कई न हुई हिकु पाणीअ जो बुक भरे उछलायो उन त मूंखे इएं मोटाए छॾियो को अमल न कयो हुई अब्बा तोखे ख़बर नाहे जॾहिं हुन बुक पाणी जो भरे ये कपर ते उछलायो त कपर ते हिकु जीत हलियो पे प्यासो जीत हुयो रिढ़ंदो पे आयो तला दे त पाणी पिया पर वो पहुचे हा तेसी मरी वञे हा गर्मीअ जी मौसम हुई निटण उस हुई मरी वञे हा मुंहिंजी न्याणी जो बुक पाणी जो भरे जो हे मुंहिंजे अबे जे ईसाले सवाब जे लाइ आहे उहो बुक पाणीअ जो उन जीत जे मथां पियो उनजी हयाती बची पई उनजी उन लही वई रब फरमायो तुंहिंजी न्याणीअ जे पाणीअ जी लप जेका तुंहिंजे सवाब जे लाइ उछली हुई
नहीं मुझे जमीन ते रहण वारे एक मखलूक जी जान बची आ उन जे सदके मु अल्लाह तुंजा अजाब टारे छया हिन सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह एकड़ो बुक पानी जो वो भी मजाक में उछलाए इरादो कौन है बस मजाक में चाहिए हे अबे जी ईसा सवाब जुले अल्लाह उन जे सदके गुनाह माफ करे बुधा जे तू पंजे बच्चे दी तरबियत करी उनके दीन सिखारी उनके मुहम्मदी अखलाक सिखारी उनके सोनी तरबियत दई वनी खुदा जी इज्जत जो कसम तरबियत याफ्ता मानू हुंदो जिंदी तो पान तरबियत कई मरंदे त कब्र में बुन जे अमलन जो अजर अल्लाह तोखे अता फरमाईंदो ये नौजवान छोकरन जी गाल बुधाए मां मदीने वाले साईं जी हदीस सही हदीस महबूबन करीमन फरमायो जंके बन्याणियों जमन छावा बन्याणियों जमन तवज्जो जो बन्याणियों जमन उनन के पाले निपाए वडो करे उनन के अखलाक सिखारे उनन के सुनी तरबियत करे मुझे दिल पर नबी फरमाए उनन के नौजवान करे उनन जो भलो रिश्तो करे उनन के परनाए उनके पजे घर में उमाने क्या मजो दिहाड़ो थींदो यो बिन न्याणियुनि खे पालण वारो क्या मजे दिहाड़े मु मोहम्मद करीम सां हीअं पिट जन्नत में वेंदो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां वटि धी जमे त कावड़ जी पवंदासीं समझो था नाराज़ थींदासीं ख़ुसूसन सोहरे जा त न्याणी जा औरत जा पुट नथी ॾियणी न्याणी थी ॾियणी रुगी रुगी छोकिरियूं थी ॾियणी रुगी छोकिरियूं थी ॾियणी ऐं डॉक्टरनि चवणो आहे त इहो इहा कुवत उन मर्द में हुजे त उहो छोकिरा ॼणे सघे थो सम्झो था हिन में ॾोह छोकिरी जो न छोकिरे जो आहे उनखे खारायोसि प्यारियोसि छोकिरे खे पुटनि ॾियण जे क़ाबिल थी समझो था हाले कोन था समझो सभई समझो था मुंहुं लिकाए वेठा आहियो हाँ यार हाँ समझो था न्याणीअ जे मन ते नाराज़ न थियो मुझे दिलबर नबी के 4 न्याणियों सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चैनी न्याणियुनि के मुझे महबूब पालियो सुभान अल्लाह वो ज़मानो हुयो जे ज़माने में न्याणियुनि के जेरो पूरींदा हुया जेरो दफन कंदा हुया न्याणियुनि जे ॼमण ते आर महसूस कंदा हुया पर मुझे सुहणे हबीब लजपाल नबी के 4 न्याणियूं ॼायूं चैनी के मुझे दिलबर नबी परणायो पालियो वॾो कयो उन्हनि जूं शादियूं पाण मोहम्मद मुस्तफा करीम सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे दिलबर नबी के अम्मा फातिमा ज़हरा न्याणी हुई जन्नत जी मालिकाणी हुई मुझे महबूब सोने वट ईंदी हुई तो मुझा सोना हबीब पंहिंजी न्याणी जे इस्तकबाल में उथी बीहंदा हुया सुभान अल्लाह फरमाईंदा हुया ओ फातिमा मुझे वेझो वे जड़े फातिमा ईंदी हुई उथी बीहंदा हुया जे जाए ते पान वेठल हुंदा हुया उन जाए ते अम्मा फातिमा ज़हरा के बिहारींदा सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह एडो प्यार एडी शफकत एडी बाज पंहिंजी न्याणीअ सां असां उम्मतियुनि खे ॾस ॾिनो असां उम्मतियुनि खे सबक ॾिनो ए मुंहिंजा उम्मतियो ए मुझे कलमे पढ़ण वारो ए मूं नबी जा उम्मती सॾाइण वारो मां मोहम्मद करीम जी तालीम इहा आहे त पंहिंजी न्याणियुनि खे पालियो निपायो उन्हनि जे ॼमण ते नाराज़ न थियो बुखारा न थियो न्याणी ॼमण ते ख़ुशि थियो जो मां मोहम्मद करीम बि न्याणी जे ॼमण ते ख़ुशि थियो आहियां सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब मुझे नबी जी तालीम वणे पहले कौन भी वणे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अर्ज पे कयुम अल्लाह जेके भी सुना अखलाक बनाया, जेके भी सुठा अखलाक बनाया, हड़ई अल्लाह तुझे मुझे दिलबर नबी जी जात में रखाए छड़िया है। हया हुजे, दुआऊं ॾियण हुजे, सब्र आहे, शुक्र आहे, ईमान आहे, मुझे दिलबर नबी के अल्लाह हर सुनो खुल्क अता कयो, सिल रहमिया माइटियूं गंढणवा, कंहिंखे माफ़ करणा, हर गाल में मुझे दिलबर नबी के अल्लाह अखलाकन में सुनो बनाए। रब इए फरमायो व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। सुभान अल्लाह। दिलबर नबी ओ मुझे सोना हबीब, अल्लाह तोखे राधन आला अखलाकन वारो, सुनन अखलाकन वारो बनाए मोकलियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असा इए महबूबन करीम जा कलमा न पढ़ंदा आहियूं, इए दिलबर नबी जे शान में नातू न गाईंदा आहियूं, असा के खबर आ त मदीने वारे साईं जे सदके असा दे करम थे पियो। असा जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुन्नी महबूबन करीम जो नालो इन जे करे वठंदा आहियूं जो असा जे दिल जो दिलबर मदीने वारो साईं आहे। सुभान अल्लाह। ॾिसो न जंहिंजा अखलाक सुठा हूंदा आहिनि उहो वणंदो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो बुछड़े अखलाकन वारो माण्हू हुजे न, सको पीउ हूंदो तॾहिं बि पुट कावड़िया वेठा गारियूं ॾींदो, घटि वधि ॻाल्हाईंदो, के फर्मा बरदार बच्चा आहिनि जेके बर्दाश्त करे वञनि था। मदीने वारे साईं फरमायो आहे त पीउ भली तव्हांखे घरां धिके कढी बि छॾे न, तॾहिं उन ते नाराज़ न थियो, कावड़ न कयो, उहो अबो आतो हुनजो पुटु आहे, नाराज़ न थी, पीउ खे उफ बि न चओ। इहा त हिकिड़े फर्मा बरदार बच्चे जी निशानी आहे। पर मुझे दिलबर नबी सोने के अल्लाह अहिड़नि सुहिणनि अखलाकन वारो बनायो आहे जो हिकिड़ा माण्हू जेके तलवार जे ज़ोर सां मुस्लमान न थी सघिया, जेके साईं मुंहिंजा तीरनि ऐं तलवारुनि जंगुनि जे ज़रिए मुस्लमान न थिया, मुंहिंजे दिलबर नबी जो अखलाक ॾिसी मुस्लमान थी। सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फरमाए तो जानी आयो जानी थी वही मेहरबानी, सुभान अल्लाह। जानी आयो जानी थी वही मेहरबानी, जानी जलवेदार अल्लाह बाबा सैयद जासीगा, सुभान अल्लाह। जानी आयो जानी थी वही मेहरबानी, मुझो जानी आयो जानी थी वही मेहरबानी, जानी जलवेदार अल्लाह बाबा सैयद जासीगा, सुभान अल्लाह। चेहरो चमके बह 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 के, चेहरो चमके बह 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 के, नूर तजल्ली मादर मुर्के, नूर तजल्ली मादर मुर्के, ओ चांदोड़ा चमकार अल्लाह बाबा सैयद जासीगा, सुभान अल्लाह। जानी आयो जानी थी वही मेहरबानी, जेको चवे तो मदीने वारो असांजो जानी आहे सोदा सुमते करे मलिसा, सुभान अल्लाह। जानी आयो जानी थी वही मेहरबानी, जानी जलवेदार अल्लाह बाबा सैयद जासीगा, सुभान अल्लाह। ऐ लाल लबन जो मुर्कण मोहे, लाल लबन जो मुर्कण मोहे, नाज़ो निहारे दिलियूं धोए, सुभान अल्लाह। नाज़ो निहारे दिलियूं धोए, ओ वाहन की मुस्कार, सुभान अल्लाह। वाहन की
मुस्कार अल्लाह वफा सैयद जा सिंगार जानी आयो जानी थी वही मेहरबानी जानी आयो जानी थी वही मेहरबानी जानी जलवेदार अल्लाह वफा सैयद जा सिंगार सुभान अल्लाह है दिल बर सही थया बख्त भलेरा धोवण आयो मुहड़ा मेरा सुभान अल्लाह धोवण आयो मुहड़ा मेरा खुशियुन थी व्या करार अल्लाह वहवा सैयद जा सिंगार सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा हरू भरू मदीने वारे साईं जो जिक्र न कंदा आहियूं मुझे दिल पर नबी जूं ॻाल्हियूं ईअं न कंदा आहियूं असा सुञुनि खे कुझु वरियो वा कुझु लालच आहे नबीअ में वरी जो सुभान अल्लाह असांखे लालची आहे जो असांजो बख़्शणहार इहो आहे असांखे गुनाहनि खां माफ़ी ॾियारण वारो नबी आहे असांजा दुख लाहिण वारो नबी आहे असांखे दुनिया आख़िरत जूं नेमतूं ॾियण वारो मदीने वारो साईं आहे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब जा अखलाक सुभान अल्लाह हिकिड़ो यहूदी हुजे साईं करीमन खे कत्ल करण जे इरादे सां मुझे दिलबर नबी के माज़अल्लाह नुकसान पहुंचाइण जे इरादे सां मदीने पाक में आयो हेॾे तवज्जो जो सभई सुभान अल्लाह मुझे दिलबर नबी के नुकसान पहुंचाइण जे लाइ अज़ियत पहुंचाइण जे लाइ छा कई जो भली तलवार खई उनखे ज़हर में बुॾाई मदीने वारे साईं के नुकसान रसाइण जे लाइ साईं के अज़ियत पहुंचाइण जे लाइ मदीने पाक में आयो मौको पे तलाश करे ॾिसे त रहा के वटो मदीने में को सुञाणे न पियो वरी अचे दिलबर नबी जे दर ते पहुतो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह तुझे मेहमान आया मुझे दिलबर नबी फरमाए जो मुझे मेहमान आई तो मुझे कंगण ते आओ मां मोहम्मद करीम पंहिंजे मेहमाननि जी इज्जत कंदो आहियां सुभान अल्लाह हाणे आलिमुल गैब नबी खे ख़बर हुई त कहिड़े इरादे सां आयो आहे कहिड़ी नियत सां आयो आहे कहिड़ो इरादो खणी आयो आहे मुंहिंजे दिल पर नबी खे ख़बर हुई पर महबूबन करीमन छा कयो जो पाण पंहिंजे हथनि सां हुनजे लाइ बिस्तरा पिया विछाइनि पंहिंजे हथनि सां पाण हुनखे मानी पिया खाराइनि पाणी पिया पियारनि पाण हुनजी ख़िदमत पिया कनि हिकिड़ी राति गुज़री ॿी राति गुज़री आहे 3 रातियूं गुज़री वियूं हिननि 3 रातियुनि में हे हमराह मुंहिंजे दिलबर नबी जे घर में रहियो पियो आहे महबूब सुहिणा ख़ातिम बि हुया गुलाम बि हुया सिर घोड़ करण वारा मदीने वारे जा परवाना बि हुया पर मुंहिंजे साईं फरमायो महिमान मुंहिंजो आहे त ख़िदमत बि मां पाण कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन यहूदी जो हुयो दिल में बुग़्ज़ हुयो नबी सां 3 ॾींहं थी विया मौक़ो पे ॻोल्ही त तलवार सां साईं खे नुक़सान रसायां अज़ियत पहुचाया पर 3 ॾींहंनि ताईं अहिड़ो को मौक़ो न मिलियो जंहिंसां साईं जन खे को नुक़सान पहुचाए सघे 3 ॾींहं गुज़री विया ॿियो कोन वरिस छा थो करे जो जेको बिस्तरो साईं जन विछायो हुयो न राति जो छा थो करे नबी खे अज़ियत पहुचे उन ते गंदगी करे किरपिटी करे पंहिंजी हाजत पूरी करे बिस्तरे ते बिस्तरो साईं जन जो कमरो ख़राब करे हलियो राति जो ई बस भला नुकसान न पहुंचाए सघियुसि इहा त अज़ियत पहुचे इन नियत सां मुंहिंजे दिलबर नबी जे बिस्तर खे ख़राब करे हलियो वियो शहर खां ॿाहिरि निकिरी वियो ॾींहं जो यादि आयुसि जेका तलवार खणी आयो हुयुसि वॾी क़ीमती हुई वॾी क़ीमत वारी वॾी पुराणी मुंहिंजो हथियार हुयो मुंहिंजी क़ीमती तलवार हुई तलवार
विसरी वई वापस मोटी आयो मदीने पाक में त तलवार चे खड़ा लिकी लिकी मस्जिद नबवी दे आयो आ नबी जे घर जे सामो जो पोतो आ मां सुभान अल्लाह कुर्बान मुझे दिलबर नबी जे शान दे मथा ए बदबख्त दिसे पियो अञा ईमान ना दो हुई बदबख्ती जी अलामत हुई जा खणी जो निहारे अल्लाह अकबर मुझे दिलबर नबी उन जी गंदगी के बिस्तर के पान ते साफ कई अल्लाह आशिक बीठा है या रसूल अल्लाह हुक्म कयो या गिलाजत असा साफ कयूं या रसूल अल्लाह अमर कयो या गिलाजत असा साफ कयूं तवा हथ न विझो मुझे दिलबर नबी फरमायो मेहमान मुझो हुयो उन जी गिलाजत मां पान साफ कंदुस ए मुझा सहाबियो तवा हथ न बुध विझो इन जो इहो अखलाक डिठो आ मुझे दिलबर नबी जो यो मेहरबानी वारो हाल डिठो आ कदमन ते किरी पियो अर्ज करे या रसूल अल्लाह मां त हिन इरादे सां आयो हुयुसि ओ मुंहिंजा महबूब हाणे तुंहिंजो इहो अखलाक ॾिसी तुंहिंजी इहा सुहिणी अदा ॾिसी दिल फुराए वेठो आहियां हथ औरते कर त महबूब तुंहिंजे हथ ते बैत करे मुस्लमान सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह आयो केड़े इरादे सां हुयो आयो नबी के नुकसान पहुंचाइण जे लाइ हुयो नबी जी मेहरबानी ॾिसी ओडी मल कलमो भरे मुसलमान सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे दिलबर नबी के अल्लाह इए इज्जत वारो न बनायो आ ऐं अल्लाह इए भी फरमायो त जेको इन तरीके ते हले न सो भी इज्जत वारो बनजी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मेराज नबी का सिवा बे कंहिंखे न थींदो अर्शन ते जे जाइ ते मुंहिंजो दिलबर नबी पहुतो इन जाइ ते ॿियो को न पहुची सघंदो न को पहुतो आहे न को पहुची सघंदो पर नबीयत हाणे विया वञी मज़ारुनि में आरामी थिया नबी हाणे न ईंदा हाणे रसूल न ईंदा हाणे क़यामत ताईं रसूलत रिसालत ताईं नबूवत मदीने वारे साईं जी आओ कि न असां ख़त्म नबूवत ते इकरार करण वारा आहियूं मदीने वारे साईं खां पोइ ॿियो को नबी न ईंदो ॿियो को रसूल न ईंदो ॿियो को पैगंबर न ईंदो त मेराज बि न थींदो इहो दरवाज़ो जेको मदीने वारे साईं जी मेहरबानी सां खुलियो आ हिकिड़ो दफ़ो बुज़ुर्ग वेठा हुया असांजे सिंध जा वॾा बुज़ुर्ग हुया वेठा हुया उन्हनि चयो त भाउ इहो जेको महबूब सुहिणा मेराज ते विया हुया उहो दर खुलियल आहे बंदि थी वियो सिंध जा वॾा बुज़ुर्ग उन ज़माने जा वॾा मखदूम गॾु हुया जंहिं दरवाज़े ते मदीने वारो साईं मेराज ते वियो हुयो अल्लाह जे दीदार जे लाइ सो दर खुलियल आहे बंदि थी वियो ॿियो बुज़ुर्ग तो चयो हारून रशीद बगदाद में फुरात नदी जे मथां ठहराई पुल पंहिंजे हलण जे लाइ पुल ठहराई दरिया उकरण जे लाइ पंहिंजे लाइ पुल ठहराई पाण त उकरी वियो उन जी फौज बि उकरी वई उन पुल तां साईं मुंहिंजा उन जा सिपाही बि उकरी विया उन जा शहज़ादा उन जी राणी उन जो असलो उन जो सामान ॿियो त ठहियो पर सॼो बगदाद पोइ उन पुल तां हलण लॻो वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अबा बुजुर्ग फरमायो त अबा मेराज ते नबी त वियो जेको साईं जे कदमनि ते हलंदो रहे त उहो बि मेराज हासिल करे वठंदो वरी जो सुभान अल्लाह मुझे दिलबर नबी जेके उरूज हासिल कया उन मकाम ते त को न पहुची सघंदो पर रसाई जे लाइ दर खुलियल आहे अल्लाह ताला जी मोहब्बत ऐं मारिफत वारो दर खुलियल आहे रब जी मेहरबानी वारो दर खुलियल आहे हाणे हुजे को जेको मुझे साईं जे तरीके ते अमल करे
मुझे रहबर दिलबर मदीने वारे साईं जे कदमन ते हलंदो रहे, अमल कंदो रहे, साईं जी जिंदगी अपनाईंदो रहे। ओ मुझा सोना, ओ मुझा मिठा, ओ मुझा दा, जे मदीने वारे जी जिंदगी नसीब थी वने तो तू जो बना लो जमीन उनका अर्शन ताईं पहुंची वेंदो। सुभान अल्लाह, बेशक जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु, मुझे दिलबर नबी फरमायो, सो बिलाल मां जडे अर्शन ते पहुतुस, जन्नतन में पियो वञा, अर्शन ते पियो वञा, तू जमीन ते पियो हली, तुझे हलण जा खड़काट, तुझे जुत्तीअ जा आवाज मां सुञाणा तो, अर्श ते हुयुस, जन्नत में हुयुस, बिलाल तुझे हलण जा आवाज मां ॿुधां पियो। हरि जो सुभान अल्लाह। बिलाल कहिड़ो अमल कंदो हुई जो अल्लाह तोखे इहो दर्जो ॾिनो। सैयदना बिलाल रज़ी अल्लाह तआला नो अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, ॿियो को अमल न आहे, बस वुज़ू कंदो आहियां, वुज़ू पोइ मस्जिद में दाख़िल थियण साण तहियतुल वुज़ू जो बरकातूं नफिल पढ़ंदो आहियां। जेॾी महिल बि वुज़ू कंदो आहियां पाक थी मस्जिद में ईंदो आहियां, बरकातूं नफिल पढ़ंदो आहियां। इन खां वधीक ॿियो को त अमल मूं वटि कोन्हे या रसूल अल्लाह, बाक़ी तुंहिंजी ख़िदमत में आहियां। मदीने वारे साईं फरमायो, इहो अमल, इहे तुंहिंजूं बरकातूं वुज़ू खां पोइ पढ़ण तुंहिंजो नालो अर्शन ताईं वधाए थो छॾे। सुभान अल्लाह। बाबा थोड़ो ध्यान ॾियो, हजरत बिलाल रुगी बरकातूं पढ़े, नबी के ॾिसी बरकातूं पढ़े, तहियतुल वुज़ू जो बरकातूं नफिल पढ़े, उन जो नालो अर्शन ताईं वधी वञे। जंहिंखे मदीने वारे साईं जी सुन्नत कुलियतन मिली वञे, मुंहिंजे दिल पर नबी जे तरीक़े ते अमल करण वारो बणजी वञे, उन जो नालो अल्लाह अठनी जन्नतुनि में पहुचाए छॾींदो। हरि जो सुभान अल्लाह। हजरत बिलाल जहिड़ो त केरु न थींदो। बिलाल साहबी आहे ऐं मुंहिंजे दिलबर नबी जा हर असाबी शान वारा, कुल काइनात वारा माण्हू जेतिरा बि अमल कनि, जेतिरा बि अमल कनि, जेतिरा वॾा अमल कनि। हिकिड़े माण्हू जी 80 साल उमिरि आहे, ॼमंदे ई हर साल हज कयईं, 80 हज ज़िंदगी में कयईं। उनजा 80 हज छा, सॼी दुनिया वारा क़यामत ताईं हज कंदा रहंदा। मुंहिंजे दिलबर नबी जे असाबनि जी उहा घड़ी जेका दीदारे मुस्तफ़ा में गुज़री न, उन हिक घड़ीअ जे बराबर बि सॼी दुनिया वारनि जा अमल नथा थी सघनि। बेशक। वरी जो सुभान अल्लाह। असाबनि जो शान आहे। असाबनि जहिड़ा न को असांजा अमल, न को साईं मुंहिंजा असाबनि जहिड़ा थींदासीं, न को मदीने वारे साईं जे उन्हनि ज़ात ताईं पहुची सघंदासीं। पर अमल त नबी छॾे वियो आहे न, बा तरीक़ो त नबी छॾे वियो आहे। जे तूं अमल करी त तुंहिंजो बि बेड़ो पार थी। सुभान अल्लाह। हाणे तुंहिंजे हथ में आहे हिकिड़ो शैतान जो रस्तो आहे, ॿियो हे रस्तो जेको ॿुधायो मां, जेको मुंहिंजे दिलबर नबी जो रस्तो आहे। सुभान अल्लाह। ॿुधा तोखे कहिड़ो रस्तो वणे थो? नबी जो रस्तो वणे थो, रसूलुल्लाह जो रस्तो वणे थो, पोइ अमल कबो कि न कोन कबो? इंशाअल्लाह। सुभान अल्लाह। अॼु जुमे नमाज़ ते किबला मुर्शिदन करीमन खिताब में इहा ॻाल्हि फरमाई त ॿियो को अमल हुजे न हुजे, क़यामत जे ॾियारे घणा माण्हू रुगी दाढ़ी रखण जे करे बि बख़्शिजी वेंदा। सुभान अल्लाह। जेके फ़कीर जुमे ते आया हुया हुननि पुछा कयो, जेके दाढ़ी रखाइनि, हे मुहम्मदी सूरत बनाइनि न, त मुहम्मदी सूरत बि अल्लाह खे वणंदी। भला हिकिड़ी सूरत मुहम्मद करीम वारी अपनायूं त इन जे करे बख़्शिजी वञूं। बाकी जेके अमल आहिनि, नमाज़ पढ़ूं, रोज़ा बि रखूं, दीन ते अमल करण वारा थियूं, अल्लाह महिरबानी कंदो कि न कोन कंदो? तो मदीने वारे साईं जी सुन्नत जो मज़ो न वठी ॾिठो आहे। पंहिंजी आदत बना, आदत बना। असां में आदतूं बुरियूं पइजी वियूं आहिनि। वरी अर्ज़ कयां, आदत बना उन कम जी जेको कम मदीने वारे साईं कयो आहे। अमल कंदो रह, कंदो रह, कंदो रह, तव्हांजो मौत अचे त मरण वक़्त बि नालो यादि हुजे त मिठे महबूब मुस्तफ़ा करीम। अल्लाह खां इहा दुआ घुरे, मुंहिंजा मौला जियारी त महबूब जी मोहब्बत में जियार, मौला जे मारी त मदीने वारे साईं जे तरीक़े ते अमल कंदे कंदे पोइ मार।
मौत तो हुआ ही अचणो आहे तवजो ॾियो आखिरी ॻाल्हि आहे मुंहिंजी मौत हुआ ही अचणो आहे हिते तव्हांजे इलाइक़े में गद खच्चर कुत्ता बिल्ला गिदड़ सभई रहनि ठीक है खाइन था पीअन था हलन था खाई पी मरी था वञनि उन्हनि जी ज़िंदगी जो को मक़सद ही ना आहे हाणे जे इहे गद कुत्ते खच्चर वांगुरु असीं बि खाई पी मरी वञूं त असां में उन जानवर में फ़र्क़ु कहिड़ो रहियो इंसाफ जी ॻाल्हि आहे न भा समझण जी ॻाल्हि आहे त उन जानवर में असां में फ़र्क़ु कहिड़ो रहियो फ़र्क़ु इहो आहे जो जानवरनि खे नबी जी सुन्नत नसीब न थी आहे असां इंसान आहियूं असीं उहे कम कंदा आहियूं जेको मदीने वारो साईं सेखारे वियो सुभान अल्लाह जंहिंखे नबी जो तरीक़ो नथो वणे मदीने वारे साईं जे सुन्नत ते हलण नथो वणे तो उन में जानवरनि में को फ़र्क़ु न आहे इंसान तॾहिं इंसान थींदो आहे जॾहिं मुंहिंजे महबूब सुहिणे हबीबे किबरिया जे रस्ते ते अमल करण वारो थींदो आहे सुभान अल्लाह अमल कबो अले कोन कबो इंशाअल्लाह हेतिरियूं सारियूं नसीहतूं कयूं त मां इन्हनि मां कुझु ते अमल कजो अलाह कंदो त सभई ॻाल्हियुनि ते अमल कंदो अखलाक बि सुहिणा अपनाईंदासीं नबी जे रस्ते ते बि अमल कंदासीं जेसीं जहिड़ा आहियूं तेसीं साईं जा सॾाईंदासीं अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए आखिर में तव्हांखे हिकिड़ी दावत अर्ज़ रखां थो क़बूल कंदो इंशाअल्लाह हे महीनो आहे रजब शरीफ जो रजब शरीफ ईंदड़ महीनो आहे शाबानुल मुअज़्ज़म केड़ो शाबान जी 15 जी रात 15 शाबान जी रात अज़मतुन वारी रात इज्जतुन रिफ़तुन वारी रात अल्लाह ताला वट इहा रात वॾी कीमती रात आहे मदीने वारे साईं फरमायो इन रात के अल्लाह ताला बरात यानी छोटकारे वारी रात जो नालो ॾिनो आहे छोटकारे वारी रात नबी सॼो आहे महबूबन फरमायो त इन हिक रात में मोहम्मद करीम जी उम्मत जा एतिरा गुनाहगार बख्शबा आहिनि एतिरा गुनाहगार बख्शबा आहिनि जेतिरा अरबन जे कबीले बनू कलब जे उठन ऐं बकरियुनि ऐं रिढुनि जे जिस्मनि ते जेतिरा वार आहिनि उन खां वधीक अल्लाह मुंहिंजी उम्मत जा गुनाहगार बख्शे माफ़ करे सुभान अल्लाह समझो था इहा रात जेको जागी गुज़ारे इबादत में गुज़ारे अल्लाह हुन जा दर्जा वधाईंदो शाह साईं जो शेर आहे त झोरो को थिए झुड़ सोनो वसे मींह उहो निदोरो ॾींहुं जो उञो वञी उन मां मींह पियो वसे माण्हू चवे उञ मरी वियुसि पाणी पियारियो अड़े हे बुक झल हेॾो तेज़ मींह पियो वसे पंहिंजी उञ लाहे वो नादान चइबो न वो अकुल जो मारियो चइबो जो मींह पियो वसे चवे उञ लॻी आहे नादान चइबो अल्लाह जी रहमत जा बख़्शिश जा वॾा थोड़ा मींह वसंदा 15 शाबान जी रात इन में को न बख़्शजे त महबूबन फरमाया इन खां वधीक ॿियो को बदबख्त इंसान आहे टिन माण्हुनि खे इन रात माफ़ी न मिलंदी टे माण्हू 15 शाबान जी रात बि उन्हनि खे माफ़ी न मिलंदी हिकिड़ो उहो जेको शराब ते दवाम करण वारो हमेशा शराब थो पीए जेको सदाई शराब पीए सदाई नशे में रोज नशो दाइमी शराब पीअण वारे खे इन रात माफ़ी कोन मिलंदी ॿियो जेको मदीने वारे साईं फरमायो पीउ माउ जो बेफरमान अबे अम्मा जो नाफरमान आ उनखे 15 शाबान जी रात माफ़ी कोन मिलंदी ऐं टियों जेको सिला रहमी नथो करे रिश्ता टोड़ण वारो आहे जोड़ण वारो न आहे टोड़े थो माइटियूं टोड़े थो दिल में हिक ॿिए जे लाइ बुग़्ज़ रखियो वेठो आहे इनाद रखियो वेठो आहे हुन जे लाइ दिल में जंहिंखे वेर आहे इहे ॿ माण्हू जेके पाण में नथा ॻाल्हाइनि सिला रहमी नथा कनि टोड़ियो वेठा आहिनि इन्हनि ॿिन्ही खे बि माफ़ी कोन मिलंदी लिकल बुग़्ज़ रखियो वेठा आहिनि हिक ॿिए में न पोशीदा बुग़्ज़ जेके दिल में रखियो वेठा आहिनि इन्हनि खे माफ़ी कोन मिलंदी ये टे कम तव्हांखे अॻ में इन्हनि खां तौबा ताइब थियणो पवंदो चओ त अबे खे बि राज़ी कंदासीं जेके शराब पीअंदा आहिनि उन्हनि खे मनो कंदासीं ऐं जंहिंजे दिल में वेर आहे कंहिंजे लाइ बुग़्ज़ आहे त चओ माफ़ कयोमांसि वञी उन सां सुलह बि कंदासीं इंशाअल्लाह जे चाहीं थो त माफ़ी मिले त सुलह करणो पवंदो चओ त दिल में जंहिंजे लाइ वेर आहे माफ़ी ॾींदीमांसि इन ते सभई चुप थी विया वञा हले ठरो था हले बरो था
सुभान अल्लाह 15 शोबान जी रात दावत आए तव्हां खे इंशाअल्लाह घरन में गुजारींदो तो वेठे वेठे भी निंड अची वेंदी इंशाअल्लाह या 15 शोबान जी रात मुंहिंजा मुर्शिद करीमन जो आस्थानो आहे दरबार आलिया दिलबराबाद शरीफ मोरे में सालानो इज्तिमा थींदो आहे हींअर मौलवी साहब मोहम्मद रहीम मूंखे ॿुधायो त साईं हितां असां बस जो बंदोबस्त कंदा आहियूं हिन भेरे चयो तो साईं वॾी हीनो कराईंदासीं सो हिक हीनो जी जगह ते तव्हां हेतिरा सारा वेठा आहियो त 2-3 हीनो निकिरी वेंदी सभई इरादो कंदो त इंशाअल्लाह जेको तव्हां किरायो भाड़ो भरे ईंदो न इहो तव्हांजो ज़ायो न थींदो इंशाअल्लाह या हिकड़ी रात तव्हांजी गुज़िरियल सॼी ज़िंदगी जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदो अल्लाह जो कामिल वली दुआ जे लाइ हथ खणंदो असीं आमीन चवंदासीं असांजो हाल पूरो आहे इन महफ़िल में हज़ारे मूंखे ख़बर आहे मुंहिंजे मुर्शिदनि जी जमात जा हज़ारे नेक सालेह बाना आहिनि जंहिंजी कॾहिं तहजुद क़ज़ा न थी आहे जंहिंजी हिकिड़ी राति ईअं न गुज़री आहे जो उन्हनि जी अखि मां अल्लाह जे ख़ौफ़ में लुड़क न वहिया हुजनि अहिड़ा सालेह बाना ईंदा असीं गुनहगार आहियूं मन उन्हनि सालेहनि जी सोबत में हली वियूं अल्लाह उन्हनि जे सदके बख़्शे माफ़ करे छॾे या दावत कबूल आहे तव्हांखे कबूल आहे कि न कोन्हे का शादियुनि में मरणनि में परणनि में रातियूं गुज़ारींदा आहियो साईं जन फरमाईंदा आहिनि हिकिड़ी राति असां फ़क़ीरनि सां बि गॾु गुज़ारे ॾिसी शादियुनि में वेंदा आहियो न सॼी राति कचहरी में वेही समझो था सुबुह जो सुधा पिया हूंदासीं फजर निमाज़ वञेली अल्लाह वारनि सां हिकिड़ी राति गुज़ारियो इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा अल्लाह मुंहिंजो चवणु सुभान अल्लाह सुभान अल्लाह यो शेर सोलो थोड़ी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जोर लगाणो पवंदो आहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब ना है सुभान अल्लाह हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा सीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलने में गुलाब ना है सुभान अल्लाह ओ जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो सजन का साईं हयात आही घटियो न तुझो शबाब आहे सुभान अल्लाह सजन का साईं हयात आही घटियो न तुझो शबाब आहे सुभान अल्लाह शाल मदीने वाले साईं जी सिक में रहाए महबूबन जी मोहब्बत में शाल मौत नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन या रब ला इलाहा